पीपल्स पार्टी सिंध जे पार्लियामानी पार्टी जो इजलास अॼु बिलावल हाउस कराची में थींदो। इजलास में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरयान टारपुर शरीक थींदा। आम चूंडुनि में चूंडजी आयल MPAs शिरकत कंदा। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर, सिंध असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जे नालनि बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। IMF पाकिस्तान जी नई चूंडियल हुकूमत साज़ी गॾु करण ते राज़िपो ज़ाहिर करे छॾियो। डायरेक्टर कम्युनिकेशन IMF जो मुआशी इस्तेहकाम में निगरान हुकूमत जे क़दमनि ते इत्मिनान जो इज़हार। जोली कोज़िक जो चवणु आहे त निगरान हुकूमत जे दौर में इख्तियारनि मुआशी इस्तेहकाम खे बरक़रार रखियो। पाकिस्तान में माइक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम खे यकीनी बणाइण लाइ नई हुकूमत सां गॾु पॉलिसी ते कमु करण जे ओसीड़े में आहियूं। सुन्नी इत्तेहाद काउंसिल के मखसूस सीटन की अलाटमेंट बाबत फैसलो अॼु कयो वेंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत में अहम इजलास अॼु थींदो, जंहिंमें मखसूस सीटन की कोटा बाबत सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे दरख़्वास्त ते फैसलो कयो वेंदो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल के मखसूस सीटूं ॾियण या न ॾियण जो हतमी फैसलो इलेक्शन कमीशन कंदी। इलेक्शन खां अॻु सुन्नी इत्तेहाद काउंसिल मखसूस सीटन लाइ फ़हरिस्त न ॾिनी हुई। पंजाब असेंबली जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में नवां चूंडजी आयल असेंबली मेंबर हलफ़ खणंदा। ऐवान में नून लीग खे अक्सरियत हासिल मरियम नवाज़ वॾ वज़ारत जी उम्मीदवार हूंदी। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे 24 फरवरी ते तलब। नवां चूंडियल मेंबर हलफ़ खणंदा। गवर्नर सिंध कामरान टेसोर इजलास घुराइण वारी समरी ते सही कई। इसराइल जा गज़ा ते हमला जारी। यहूदी फोर्सेस जी हमलनि में 40 फ़लस्तीनी शहीद, 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। फ़लस्तीनी मीडिया मूजिब दिर अल-बला, ज़वाइदा ऐं गज़ा जे विच वारनि इलाक़नि में हमलनि में 23 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी विया। पर ॾही मीडिया मूजिब इसराइली फोर्सेस लॾ-पॾाड़ करे वेंदड़ फ़लस्तीनियुनि खे बि निशानो बणायो। गज़ा में 7 अक्टूबर खां वठी हिन वक़्त ताईं 29,410 फ़लस्तीनी शहीद थी चुका। घोसपुर ऐं भर पासे वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ JUI जे सॾ ते शहर में शटर बंदि, हड़ताल ऐं धरणो। शहरियुनि फुर जे वधंदड़ वारदातुनि ख़िलाफ़ एहतिजाजी तौर कारोबार न खोलियो। JUI कारकुननि ऐं शहरियुनि इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। कादरपुर भरिसां ॻोठजा मोहम्मद अली लखण वासी नौजवान पोरियत कमद जे ट्रैक्टर ट्राली हेठां अची फोत। अमानुल्ला लखणजाम पुल वेझो कमद जी मज़दूरीअ लाइ वियो हुयो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम। ऐं अमेरिका जी ख़ानगी कंपनी चंड ते ख़लाई जहाज़ लाहे छॾियो। पर ही मीडिया मूजिब 1972 खां पोइ चंड ते अपोलो जी लैंडिंग खां पोइ अमेरिका जो ही पहिरियों क़दम आहे। रोबोटिक ख़लाई जहाज़ ह्यूस्टन जी कंपनी उमाणियो आहे ऐं उन जा सिग्नल्स मौसूल थी विया आहिनि।